नाज़रीन, जुंगशाही मां के अपडेट कंदालू रिपोर्ट करे हुए हुजूर अहमद ब्रूही जुंगशाही जी ताजर बरादरी गुलाम मुस्तफ़ा ख्वाजा हाजी रशीद रईं दीवान नंदलाल राना मोहम्मद इकबाल ऐं ॿिया प्रेस क्लब ते पहुची प्रेस क्लब जे सदर पीर गुलाम हुसैन शाह मोहम्मद शफ़ीक चोखियो ॿियनि साफ़िन दोस्तनि जुंगशाही जे अवाम जे लाइ सफ़री सहूलियत न हुअण करे प्रेस क्लब सां रेलवे वर्कर जे अॻवान जीअंद ऐवान जी सरबराही में डिवीज़न सुप्रीडियंट पाकिस्तान रेलवे कराची महमूदुर रहमान लाखो सां मुलाक़ात करे मुल्तान खां कराची अप डाउन बहाउद्दीन ज़करिया एक्सप्रेस जुंगशाही स्टेशन ताईं स्टॉप बहाल करण ते जल्द लोकल ट्रेन खे जुंगशाही स्टेशन ते स्टॉप करण लाइ कोशिश करण जुंगशाही जे बुनियादी मसइलनि लाइ कोशिशूं करण ते ताजिर इतिहाद प्रेस क्लब ते अची साफ़ी दोस्तनि खे सिंध जी सूखड़ी अजरकुनि जा तोहफ़ा ॾिना। जुंगशाही शहर जी भलाई लाइ चौकीदार ऐं पुलिस गार्ड पाणी बिजली जूं ॿियूं सहूलियतुनि जे बारे में सलाह मशवरो कयो ऐं प्रेस क्लब जुंगशाही जे समाजी कमनि जी वाखाण करे शुक्रियो अदा कयो।